औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गायरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दॉल्लीन। बुलंदतर सलावत। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वल जन्नतु लिल मुमिनीन वन नारु लिल मुनाफ़िक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व सय्यदना व नबियना व शफ़ीअ ज़ुनूबिना व तबीब क़ुलूबिना व हबीब नुफूसना व मौलाना अबुल क़ासिम मुहम्मद बुलंदतर सलावत। सुम्मा सलातो व सलामु अला वलियही व वज़ीरही व खलीफतिही व वारिस इल्मिही इमामुल मशारिक़ वल मग़ारिब अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम बुलंदतर सलावत। सुम्मा सलातो व सलामु अला आलिहि त्वय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन अम्मा बाद फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल हुसैन मिस्बाहुल हुदा व सफ़ीनतुन निजात बुलंदतर सलावत। अज़ीज़ान गिरामी काफ़ी बेहतरीन उलमा ज़ाकिरीन मजलिस अज़ा पढ़ी विया ऐं हर एक पंहिंजे पंहिंजे हिस्से जी मजलिस पढ़ी। असांजे हिस्से में जेके चंद लम्हा आया आहिनि इबादत के वास्ते ऐं मुखां बाद तमाम बेहतरीन सिंध जो ज़ाकिर इब्रा सैयद जब्बार शाह ज़िक्र अहल बैत भी कंदा दुआ भी कंदा। मुआवां जे सामूं कायनात जे रसूल जी एक हदीस शरीफ पढ़ी जंहिंमें अल्लाह जो नबी तो फरमाए इन्नल हुसैन मिस्बाहुल हुदा व सफ़ीनतुन निजात मुझो ही बचड़ो हुसैन हिदायत जो चिराग ऐं निजात जी कश्ती। मोजो ही बचड़ो हुसैन हिदायत जो चिराग निजात जी कश्ती जेको भी मोजे इन बचड़े हुसैन जी कश्ती में सवार थींदो उहो ही कामयाब। अल्लाह जे नबी इन अहल बैत जी कश्ती के हवाले से एक बी हदीस भी पढ़ी त मसल अहल बैत का मसल सफ़ीनतुन नूह मुझे अहल बैत जो मिसाल नूह जे बेड़े वांगुरु नूह जो बेड़ो शाह हुयो नूह अल्लाह जो नबी हो 950 साल सभिनी का कई कौम मञण लाइ तैयार न हुई कौम मञण लाइ तैयार न हुई लेकिन जॾहिं फरियाद कई अल्लाह चयसि नूह बण पोखे बण वॾा थिया बण पोखे ई वॾा थिया चई हाणे इन्हनि खे कटे इन्हनि मां वॾो बेड़ो तैयार कर। नूह बनन के कटे तख्ता ठाहे तख्तन के गंढे एक वडो बेड़ो तैयार कयो ऐलान कई त ही अल्लाह जे तरफ का मुखे निशानी जेको भी हिन निशानी जी ताज़ीम कंदो ताज़ीम के बदले उन्हनि छा कयो उन अल्लाह जे निशानी के खराब कयो। हानी नूह फरियाद कई अल्लाह हिन निशानी के त हिननि ही हालत करे छड़ी चई नूह घबराए न इन्हनि खां इहा निशानी पाण साफ़ कराईंदुसि। उन्हनि में अहिड़ी बीमारी पैदा थी जो जॾहिं उन ॾेड़े वटा वञी उहो ई गंद किचिरो पंहिंजे मथां मलियनि त उहा बीमारी हुननि जी ख़तम थी वई। बेड़ो साफ थियो हाने अल्लाह जे नबी ऐलान कयो त जेको हिन बेड़े में सवार थींदो उहो ही बची वेंदो वरना अज़ाब छण वारो आ। हाने नूह जो पुटु नूह जी घरवारी भई मथे चढ़ी बीही रहा त असां न चढ़ंदासीं दिल में ख्याल थियुसि
दिल में ख्याल तो मुझो पुटरा घरवारिया अल्लाह जो आवाज आयो नूह ये तुझे अहल मोइना ये तुझे अहल मोइना इन्नल हुसैन मिसबाहुल हुदा व सफीनतुन निदा मुझो ही बजरो हुसैन हिदायत जो चरागा नजात की कश्तिया या रसूलल्लाह भला इन हुसैन के नजात जो दियो चई भला इन के जे करें हिदायत जो सिज चई हां सजे जमीन के रोशन तो करे कायनात रसूल जवाब ॾिनो त सिज भी एक मंज़िल ते अची करे लही तो सिज भी एक मंज़िल ते अची लही तो वजे जे भला या रसूल इन के हिदायत जो चंद्र छो न चई ही चंद्र भी त रोशनी थो ॾे सितारन के भी रोशन तो करे जे चंद्र भी पांजो तारीख में तब्दील तो चंद्र भी पांजो मंजिलों तब्दील तो करे हिदायत जो चिराग हुसैन के इन करे चयम त जे करे एक चिराग मो हजारी चिराग बारिया वञन तॾहिं चिराग की रोशनी मो कमी कान थी हुसैन हिदायत जी चिराग नजात जी कश्ती आ जने फितरस के खणी आयो न जिब्राइल तो या रसूलल्लाह ही फितरस हजारन सालन का पयो रयो आ तहां जे घर में हुसैन आयो आ हिन जे लाए नजात जो को जरियो रसियो कायनात जे रसूल चयो जिब्राइल ने फितरस के चओ त पांजा बाजू हुसैन जे पी के सामस हुसैन अञा और छया हुसैन जे पी के सामस करे हुसैन जो पीगो भी नजात थी बस आजादारो शाम जो टाइम जिन्हें मौला सैयद सज्जाद कैद निभाए वतन मोटी आयो न मौला को खुश हो मौला ताके सब का वधिक तकलीफ किथे आए मौला चयो अशाओ मशाओ मशाओ असा के सब का वधिक तकलीफ शाम आई शाम वो जालिम शहर जय शहर में सैयद जादिन के बगैर चादरुन जे हाथ पसे गर्दन बदला ने उनन के घुमायो है फिरायो को वने शाम जो एक चोरायो जिते बानी में गुलाब खपाया बीता मौली साहब पढ़ियो न शाम जे उन चोराए ते सैयद जादन के मजबूर करे आंदो पे वयो जाते बानी में गुलाम खपाया बीता हानी सान ज़ैनब सलाम अलैहा जने उन माहौल के ॾिठो न जे काफिले के जे रुक जी वञो अॻिते न हलंदासीं जॾहिं अॻिते न हलंदासीं न काफिलो जो रुकजी वियो हिकु ज़ालिम सिपाही के हुकुम थियो सिपाही जल्दी वञी सैयद सज्जाद चओ अगर तुझी पुफी इन शाम जी चौराहे ते काफिले के वठी न ईंदी न त असां तुझे मथां ज़ुल्म कंदासीं जॾहिं ज़ुल्म जो नालो आयो न सैयद सज्जाद चयो ज़ालिम जेतिरो ज़ुल्म करणो थी कर सज्जाद जी कंड हाज़िर आ बस जॾहिं ज़ालिम ताज़ियान हणण शुरू कया न हिकु ताज़ियानो लॻो ॿियो लॻो जॾहिं सतूं ताज़ियानो सैयद सज्जाद जे पुठीअ ते लॻो चइनि सालनि वारी बीबी सकीना सलाम अलैहा चए थी पुफीअ मां त हलो न हलो मां त हलां थी मूंखे भाउ ॾाढो प्यारो आहे मुंहिंजा ॿार करबला में शहीद थिया मां नथी चाहियां त मुंहिंजो सज्जाद भाउ शाम में शहीद थी वञे बस मजबूर थी सैयद ज़ादियूं उते पहुतियूं आहिनि जाते बानियूं ऐं गुलाम खपाया वेंदा हिकु परदेदार बीबी आहे साइण ज़ैनब जे भरिसां बीही करे चए ए बीबी आहे जेका 4 सालनि वारी निकिरी आहे इन जी जेतिरी क़ीमत वड़ेव मूंखां वठो कीमत बने मुका वठो हाणे साइण ज़ैनब सलाम अलैहा उन पर्देदार बीबी का पुछे थी ए बीबी आ निकिरी कंदी छा चई मां पंहिंजे मुर्शिद दादीअ सां वाइदो कयो अगर पुट जी औलाद थींदी त मां पंहिंजे मुर्शिद हुसैन जे गुलामीअ में ॾींदसि अगर न्याणीअ जी औलाद थींदी मां पंहिंजे मुर्शिद दादीअ जे कनीज़ में ॾींदसि चई मूंखे अल्लाह ॿई औलादूं न आहिनि ॾिनियूं
जैसी ए बीबी तुझे मुर्शिद दादी जो नालो शाहे जी ए बीबी मुझे मुर्शिद दादी का तू वांगुर आवाज दा मुझे मुर्शिद दादी दे नजमत वाले मालिक है उन जार रहन बाहर रहन उन रहन बाहर में को बाज नालो अब्बास अगर रात के टाइम पे ये बीबी नानी जे रोज चढ़ा यो अब्बास पखियन के चवे हा पखियो उडामी वंजो नबी जुनियानो नबी सा मिलन दिवजल ए बीबी तो का नालो बर्दाश्त लाए अगर वो तुझे मुर्शिद दादी ने बाजार में की वजे ये दे बीबी मुझे मुर्शिद दादी है बाजार जोड़ खोलन गए मुझे मुर्शिद दादी दाली जी दिया मुझे मुर्शिद दादी हसनैन जी भेड़ा साण वारन जो पर्दो हटाए जदी सुञाण माजूदी मुर्शिद दादी ज़ैनब आया अल्लाह 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 कौम